प्यारे वो साथ संगत, एक कृष्णम सर्वदेवा देव देवात आत्म है। भगवान श्री कृष्ण जी स्तुति करे। अज जे सत्संग की शुरुआत था कयूं ता सभिनी जो स्वागत है। सत्संग जो अर्थ है सत्य जो संग, सत्य वाणी बुधन, सत्य आचरण करण, इन्हें के चैबुआ सत्य जो संग। मन वचन कर्म सा सत्य जो सेवन करण, इन्हें के चैबुआ सत्संग। तो इन सत्संग में अनेक विषय होंगे। कदें भगवान जी कथा, कदें भगवान जी वाणी, कदें भगतन जी वाणी, ये सब सत्संग है। कदें भजन गाय करे, कदें कोई दृष्टांत बुधाय करे, बुद्धि करे, सत्संग थींदो आहे। पर मूल बेस हूंदो आहे सत्य जो, कि सत्य जो असांखे दर्शन थे, सत्य जो सेवन थे, असांजे भीतर सत्य प्रवेश करे, सत्य जो गाही प्रवेश करे ऐं अज्ञान पूर्ण रूपी अंधकार नाश थे। तो इन सत्संग में असां कर्म कयो आहे भगवत गीता जो। श्री कृष्ण भगवान जी वाणी जेका उनजे हृदय में हुई निकल, हरि ही हृदय विहारणी, हरि मुख की बानी, भगवान जे मुख जी वाणी आहे। ॿुधण लाइक़ त इहा वाणी आहे। भगवान जे मुख मां जेका निकिती हिकु स्वतंत्र वाणी, परमात्मा जी वाणी। जंहिंसां असांजो तन मन पवित्र थी थो वञे। त असां पहुता आहियूं 18 नंबर अध्याय ते। ही 18 अध्याय आहे जंहिंमें असां पहुता आहियूं 28 नंबर श्लोक ते। अॼु ॿुधंदासीं। श्री कृष्ण भगवान ॿुधाए रहियो आहे कर्ता जा लक्षण। कर्म करण वारो कर्ता, कर्ता जंहिं कुछ जीवन में कयो, सम्झो कंहिं कार हलाई, कंहिं गृहस्थी हलाई, ते सब कर्ता आहिनि। कुछ न कुछ अगर माण्हूअ कयो आहे जीवन में तो उनखे कर्ता चइबो आहे। त उन ई क्रम में कृष्ण भगवान पहिरीं ॿुधायो सात्विक कर्ता, पोइ ॿुधाई राजसी कर्ता, हाणे अॼु अचे थो तामसी कर्ता। हाणे तव्हां जेॾी महिल ॿुधंदा आहियो तामसी कर्ता जा लक्षण, त हिन में किथे बि इहो नज़र त कोन ईंदो कि वो कुछ कंदो आहे जीवन में, कंदो कुछ कान्हे, पोइ कर्ता छो चई हुनखे। उहो असां पोइ ॿुधंदासीं। पहिरीं लक्षण ॿुधी वठूं। तामसी कर्ता कंहिंखे चइबो आहे? केवल भॼ डुक करण खे सुठो कर्ता न चइबो आहे कि कोई माण्हू बस भॼ डुक करे, कुछ न कुछ कंदो रहे। कुछ न कुछ करण जी बजाय कुछ ढंग जो करण आवश्यक आहे। ऐं उते ई डिसाइड थी वेंदो आहे कि ही ढंग जो कंदो आहे या कुछ भी कंदो रहंदो आहे। त पहिरियों लक्षण इतां ई तो शुरू थिए तामसी कर्ता जो, कि हू कुछ भी कंदो रहंदो आहे। असावधान, अयुक्त, वो सावधान न हूंदो आहे। कर्ता अयुक्त, अयुक्त जो अर्थ आहे जो ढंग सां कम न करण वारो, ढंग सां सिस्टम सां कम शुरू न करण वारो। तामसी कर्ता इहो हिते अचे थो कि कुछ कंदो आहे वो, पर ढंग सां न कंदो आहे। कुछ भी बिना सोचे समझी, बिना होश जे, बिना ध्यान जे,
को अहिड़ो माण्हू चङो टाइम खींचे वठंदो आहे, लंबो समय कढी वठंदो आहे ऐं परिणाम कुझु कोन निकिरंदो आहे। वो छो त होश में न हूंदो आहे, सावधान न हूंदो आहे। होश ज़रूरी आहे। होश माना ध्यान कि असां छा था कयूं, छो था कयूं, इन जो परिणाम छा निकिरंदो। गौतम बुद्ध एतिरो होश में जीअंदो हो जो कंहिंसां सम्झो ॻाल्हाए रहियो आहे, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे कन ते मख वेही रही त उनखे हटाईंदो अगरि त पूरे ध्यान सां उहो पूरो ध्यानु हुनजो हूंदो कि हींअर मां ॻाल्हाए बि रहियो आहियां ऐं पंहिंजे हथ सां मख हटाए बि रहियो आहियां। ऐं मान लो कॾहिं चुकिजी वञे, भुल थी वञे बुद्ध खां त वरी रिपीट कंदो हो। मान लो ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे मख हटायईं ऐं होश न रहियसि त वरी उहा क्रिया वरी कंदो हो, वरी हथ खे होॾां कन में खणी वेंदो हो ऐं ईअं कंदो हो ॼण हाणे हटाए थो। त कोई चवंदो हुअसि कि हाणे त मख आहे कोन, हाणे छो था हटायो? चवंदो हो न त मुंहिंजो अभ्यास छॾिजी वेंदो, मां अभ्यास बरक़रार थो रखणु चाहियां, पूरे होश में रहणु थो चाहियां, पल पल जीअण थो चाहियां। जेको माण्हू होश में कमु कंदो आहे उन वटि ॾाढो समय हूंदो आहे, उनखे ॾाढो लॻंदो आहे कि मुंहिंजो सभु कम थियनि पिया था, टाइम बि आहे। ऐं जेको होश में न हूंदो आहे उनजो हथ कुझु ॿिया कम कंदो आहे, दिमाग़ कुझु ॿियो सोचींदो आहे ऐं हड़बड़ाहट में हूंदो आहे। असावधान, उहो सावधान न हूंदो आहे ऐं उनखे इहो बि पतो न हूंदो आहे कि कॾहिं छा करणु खपे, छा न करणु खपे। इहो बि पतो न, मूंखे छा करणु खपे, कीअं करणु खपे। कॾहिं कंहिंखे ॾिसंदो कि वो पूजा थो करे रोज़, चइनि माण्हुनि खे ॾिसंदो 4 माण्हू हिक ई पूजा पिया था कनि त हे बि पूजा करणु शुरू थी वेंदो। वरी ॿियनि खे ॾिसंदो 4 माण्हुनि खे कि अरे हो त माला पिया था जपनि त हे बि माला जपणु शुरू थी वेंदो। अहिड़ा अनेक आहिनि माण्हू जिनखे चइबो आहे भिटकियल, उहो हर हंधि ऐं मतां हितां कमु थी वञे, हितां न त हितां कमु थी वञे, उते वेंदा रहंदा आहिनि। ऐं लेडीज़ वधीक ऐं बिल्कुलु बि विपरीत विचारधाराउनि वटि बि वञी करे सत्संग में, जीअं हिकु जलेबी सत्संग हुजे ओॾां बि वञे ऐं वरी हिते बि अचे त ॿिन्ही हंधि वञी करे बि सोचींदी आहे कि हितां बि फ़ाइदो ई मिलंदो न, नुक़सान थोड़ी थींदो, हितां बि फ़ाइदो ई मिलंदो, नुक़सान थोड़ी ई आहे। ईअं सोचींदो उहो माण्हू त उहो करता त आहे। उनखे कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो कि ॿिया माण्हू त हिकु ई सत्संग था अटेंड कनि, मां त ॿ कंदी आहियां। पोइ ईअं सोचींदी मां होशियारु आहियां, पर उहा तामसी करता आहे, तामसी करता। उनजो रिजल्ट इहो निकिरंदो कि न हुनखे हुतां जो कुझु सम्झ में ईंदो, न हितां जो कुझु सम्झ में ईंदो। के त सभु कंदा आहिनि, झूलेलाल मंदर में बि बास बि बासणी आहे ऐं वरी भुलिजी बि वेंदा आहिनि कि बास छा बासी हुई, भुलिजी बि वेंदा आहिनि कि बास छा बासी हुई। ऐं ॾाढा दफ़ा त ईअं थींदो आहे कि माण्हू हिक ई कामना ॾाढनि हंधि करे ईंदो आहे। साईं बाबा मंदर में बि उहा ई इच्छा कि पुटु थिए, उहा ई माता जे मंदर में बि बास मां मुरादे पूरी कर दे, हलवा बाटूंगी। वरी साईं बाबा, वरी झूलेलाल, वरी गुरु नानक जे दर ते बि कंहिं ॾस ॾिनो पीर बाबा त ओॾां बि हलियो वियो माण्हू ऐं पुटु थी वियो त हाणे इहो हलवो किथे बांटे। सोचण जी ॻाल्हि आहे न, हलवो बांटे किथे, ख़बर कीअं पए।
कि कंहिंजी कृपा सां थियो आहे। पोइ घोट मजाक में चयसि मुंहिंजी कृपा सां थियो अथई, सिधी सही ॻाल्हि आहे। तो हुते बि बास बासे आई, हुते बि बास बास आई, हिते बि। हाणे ख़बर कीअं पए कि कयो कंहिं आहे? त पहिरीं हिकु हंधि बास अगरि करणी अथई त पोइ इंतजार कर, धैर्य कर, वैलिडिटी रख भाई कि साल जे अंदरि कमु थियो त मञ पोइ हिन कयो आहे। पोइ ॿियो ॻोल्ह, पोइ पहिरें खे भुलिजी वञ, पोइ ॿिए ते विश्वास रख। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे माण्हूअ 10 हंधि बास बासी आहे त 9 हंधि त ॾेई ईंदो, हिकिड़ो सोचींदो ईअं हूंदो, इहो हिक खे छॾे ॾींदो ऐं उतां ई थियो हूंदो आहे। छो त हुनखे लॻंदो आहे एॾो ख़ासि त न पियो लॻे ओॾी महिल, त कुझु बि थो थी सघे। पर अहिड़े माण्हू खे चइबो आहे तामसी कर्ता। ही कर्ता त आहे, मेहनती त आहे, कुझु न कुझु त करे पियो थो जीवन में, पर ही अयुक्त कम पियो थो करे, युक्त कम कोन पियो थो करे। अयुक्त, युक्तिअ सां कोन पियो थो हले। न को कंहिंखां सिस्टमेटिक सिस्टम पुछे थो, न शास्त्रनि खां पुछे बि थो त वरी ग्रंथ खां बि थो पुछे। हाणे गुरु ग्रंथ ऐं असांजा पुराण इन्हनि जी समानता कान अथव, किथे किथे विरोध नज़र ईंदव। गुरु ग्रंथ में ईंदव कि अनेक पुराण पढ़ियासीं, वेद पढ़ियासीं, पाठ पढ़ियो और वेद विचारियो, भुवंगम साजे, नियल भुवंगम साजे। उन में ईअं ईंदो आहे गुरु ग्रंथ में, नाम जे बिना कुझु कोन्हे। ऐं पुराणनि में ईंदो आहे कि कलयुग में अहिड़ो वातावरण थी वेंदो कि माण्हू पुराणनि खे छॾे ॾींदा, शास्त्रनि खे छॾे ॾींदा, उन जे अनुसार हलण छॾे ॾींदा, पंहिंजे मन सां ई जेको मन में ईंदनि उहो कंदा। हाणे विरोध आहे न ॿिन्हिनि जो पाण में, पर विरोध कान्हे। गुरु ग्रंथ साहिब सां गॾु हलो त गुरु ग्रंथ सही आहे, पुराणनि जे हिसाब सां हलो, उन स्थितीअ ते पहुचो त पुराण सही आहिनि। ऐं ॿई हिकु ई जॻह तां निकितल आहिनि, सत्य मां। पर जंहिंजी बुद्धि मथी मथी हूंदी, जंहिंखे केवल स्वार्थ हूंदो, त उहो गुरु ग्रंथ जी बि बाणी खणंदो, वरी रामायण मां बि खणंदो, वरी चवंदो भागवत मां कुझु खणा, पोइ अची थींदो कंफ्यूज। पोइ मूंखां बि पुछंदियूं आहिनि ॾाढा दफ़ा मायूं कि ये बात समझ में नहीं आई, वहां तो ऐसा लिखा है, वहां तो ऐसा लिखा है, त तो ॿई गॾु छो खयां? तूं हिकिड़ो खण, भगवत गीता त भगवत गीता, तूं भगवत गीता भी खणी, गुरु ग्रंथ भी करी, तो या तो तुझे टारगेट पूरो करणो आहे कि पूरा करना है मुझे सारा जल्दी जल्दी। त तामसी करता वो कंफ्यूज रहंदो, उनखे ऐत थी शास्त्रनि जी या अध्यात्म जी ॻाल्हि। जेको सत्संग में वेंदो ई कान्हे, अध्यात्म खे मञींदो ई कान्हे, त उन्हनि जी वरी अहिड़ी अवस्था हूंदी आहे पंहिंजे जीवन में, सांसारिक जीवन में या गृहस्थ जीवन में कुझु बि कुझु कंदा रहंदा आहिनि। ख़बर ई न कि छा था कयूं, छो था कयूं, रिजल्ट छा निकिरंदो, छा था ॻाल्हायूं, कुझु बि न, केवल तत्कालिक लाभ, वो दूरगामी परिणाम न ॾिसंदा आहिनि। बस हींअर फ़ाइदो थी वियो न, बस न, त हींअर फ़ाइदो थिए, हींअर परिस्थिति ॾिसी करे हू उनजी चमचागिरी कनि, त इनखे चइबो तामसी कर्ता। युक्त कर्ता कान्हे, अयुक्त कम करणु। तामसी बिना टैलेंट जे, बिना क़ाबिलियत जे वॾो फल पाइणु चाहींदो आहे, ऐं बिना क़ाबिलियत जे अगरि कोई वॾो फल पाइणु चाहे त उहो खोखलो ई हूंदो आहे। मिली बि वञेसि त उहो कोई सुठो कोन हूंदो आहे। धोखो लॻी वञे त लॻी वञे, धोखो लॻी वेंदो आहे। कॾहिं कंदो कोई ॿियो आहे, फल कंहिं ॿिए खे मिली वेंदो आहे।
सात्विक माण्हू कमु करे अचे सुठो, फल वरी तामसीअ खे हुनजो मिलंदो आहे, छो त ॿिन्हिनि जो पाण में संग हूंदो आहे। इन करे ऐं कॾहिं कॾहिं का शइ किथे ग़लति जॻह ते पहुची वेंदी आहे, कंहिं ॿिए जी पहुचण वारी किथे पहुची वेंदी आहे, त तामसी सोचींदो आहे मां सही पियो थो हलां, मां सही आहियां, तॾहिं त मूंखे शयूं पहुची थियूं वञनि मूं ताईं। हिकु सची घटना आहे अमेरिका जी। हिकु भाई बिल्कुलु निराश थी चुको हो जीवन मां, गरीबी थी चुकी हुई, धन समाप्त थी चुको हो, त समुंड जे किनारे रेत ते वेठो हो। सोची छा कयां, वीचार आयसि जीवन बर्बाद कयां, भला खत्म कयां, जीवन खत्म कयां, आत्महत्या कयां। जो सोचे बि पियो, रेत खोटे बि पियो, त रेत खोटे ते खॾो थियो, उनमें हिकु बोतल निकिरी आई, ऐं बोतल बि निकिती, खाली हुई, मथां ढक्कण हो, कुझु अंदर पन्नो पियो हो। त हिन उहो खोले करे, ऐं सची घटना आहे, उन पन्नो कढी, उन पन्ने में लिखियल हो मुंहिंजी सॼी मिल्कियत जो जेतिरो बि आहे उनजो अधु वारिस तूं। जंहिंखे ही बोतल मिले, जंहिंखे ही पन्नो मिले, उहो मुंहिंजी मिल्कियत जो अधु वारिस, ऐं अधु वारिस उहो आहे जेको मुंहिंजो वकील आहे। हीअ मुंहिंजी एड्रेस अथई, हीअ मुंहिंजे वकील जो फोन नंबर ऐं एड्रेस अथई। हिन भाई खे लॻो ही वरी कहिड़ो चक्कर आहे, उन वकील खे फोन लॻाई, वकील चई बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, तव्हांखे कोई मजाक कोन कंहिं कान कई आहे। हिकिड़ी माई हुई, ॾाढी पैसे वारी माई हुई, उनजो ॿियो कोई घर में कोन हो, अकेली रहंदी हुई, ॾाढी वॾी जॻह में अकेली, पंहिंजे हिसाब जी हुई। त उन मूंखे सॾु कराई या वसियत ठाराई हुई कि हाणे मां वञण वारी आहियां जॾहिं बीमार थी, त हुन चई मूंखे ॾियण जी आदत त आहे कान, कंहिंखे ॾिनी कान्हे वसियत, पंहिंजे मिटनि माइटनि खे त कॾहिं मां ॾिनो कोन्हे, मां अनजान माण्हू खे ॾेई वेंदसि हली, छो त मिटनि माइटनि सां फिटाए चुकी हुई। त वसियत ईअं ठाराई, पन्ने ते लिखियईं, वकील खे सम्झाईंसि जंहिंखे ही पन्नो मिले उनखे मुंहिंजो अधु मुंहिंजी वसियत ॾेई छॾिजां ऐं अधु तूं खणजां। त वकील चयसि बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं उहा माई हुई लंदन जी, उन इहा बोतल में पन्नो विझी करे फिटी करे छॾियो हुई नदीअ में, कि जंहिंखे वञी मिले इहा। ऐं उहा हलंदी हलंदी लंडन जी अमेरिका में अची पहुती, ऐं हिनखे हिन में कई साल लॻी विया। सालनि खां पोइ उहा अलाए कीअं हिते पहुती, जिते भाई वेठो हो रेत में, उतां हिनखे मिली आहे। त चवण जो मतिलब ही हो त फालतू माण्हू, तामसी, पर हिनखे बोतल मिली वई। त इनखे छा असां इहो चवंदासीं कि हाणे अॻिते इहो नियम ठही वियो कि अगरि कुझु खपई त वञी समुंड जे किनारे वेही रहो, इहो नियम थोरी थी वियो। त तामसी माण्हूअ खे कॾहिं कॾहिं धुके ते कुझु मिली वेंदो आहे, त उनजो इहो मतिलबु उहो इहो सम्झंदो आहे कि मां सही आहियां। मिली रहियो हूंदो कंहिं ॿिए कारण सां, प्रारब्ध चइबो आहे उनखे, प्रारब्ध सां मिलियो, पर हू सम्झंदो मां थोरी रेत खोटी न, इन करे मिलियो। हाणे रेत खोटण में का महिनत त आहे कान, समुंड जे किनारे वेहण बि का महिनत कान्हे। तीअं ई जेको तामसी माण्हू हूंदो आहे उनखे अकुल थोरो घटि हूंदो आहे, वो कुछ भी कंदो रहंदो आहे जीवन में, वो थोरो कॾहिं ॿिए जे हिसे जो मिली वेंदो अथसि त सम्झंदो आहे पाण खे होशियार, हिते ई मुंहिंजी तिकड़म कम अची वई। कृष्ण भगवान चए थो वो अयुक्त आहे, वो असावधान तामसी करता आहे। पाण खे वरी वो श्रेष्ठ सम्झंदो हुजे, पर उनखे ख़बर कान्हे कि वो छा पियो थो करे, वो के सिस्टम सां कोन पियो थो हले, वो दूरगामी परिणाम
कोन पियो थो ॾिसे, हू बसि हले पियो थो। अफसोस मूड मन तो मुद्दत से सो रहा है, अफसोस मूड मन तो मुद्दतों से सो रहा है। सोचा ना ये कि घर में
अनमोल श्वास तेरी पापों में जा रही है। अनमोल श्वास तेरी पापों में जा रही है। रत्नों को छोड़ कंकर और काठ ढो रहा है। अफसोस मोरे मन को दुनिया से सो रहा है। अफसोस मोरे मन को दुनिया से सो रहा है। ही मन खे तो चए कवि, हे मुंहिंजा मन, मूड़ मन, तूं अलाए घणे टाइम खां सुम्हियो पियो आहीं। तोखे ध्यान बि कोन्हे कि तोखे आख़िर खपे छा। कॾहिं चई हे खपे, कॾहिं चई हे खपे, कॾहिं कोई ॿियो थो चए तोखे ही खपे त उनजे पुठियां थो पइजी वञी ऐं हिकिड़ो बि कमु ढंग जो करे कान थो। हिकिड़ो कमु अध में छॾे ॿियो थो शुरू करे छॾे। उनखे चइबो आहे तामसी कर्ता। ॿियो लक्षण तो श्री कृष्ण भगवान ॿुधाए प्राकृतः। प्राकृत हाणे प्राकृत जो मतलब छा आहे ख़बर अथव? प्रकृति आहे। असां प्रकृति जी तारीफ़ त कंदा आहियूं, सत्संग में केॾा दफ़ा कई आहे। छो त प्रकृति सहज आहे, प्रकृति नेचुरल आहे, स्वाभाविक आहे, उनजे में छल कपट कान्हे। पर हिकु माइनस पॉइंट अथव। असां मनुष्य खे केवल उते ई स्थिर कोन्हे थियणो जीअं प्रकृति पैदा कंदी आहे। ॾिसो प्रकृति वणनि खे पैदा कंदी आहे त वण उते ई हूंदा आहिनि, जे न उहे तरक़ी कोन कंदा आहिनि। जानवर हूंदा आहिनि, जानवर बि कुछ विशेष कुछ कोन कंदा आहिनि, जीअं प्रकृति रखे तीअं रहंदा आहिनि। आदिवासी वनवासी जेके जंगली माण्हू रहंदा आहिनि उहो बि कुछ विशेष तरक़ी कोन कंदा आहिनि। त हिते प्राकृत जो अर्थ इहो अथव जंहिं कुछ विशेष शिक्षा हासिल न कई, जीअं प्रकृति ॼणियो, जीअं माउ पीउ ॼणियो ओड़ो जो ओड़ो ई रहियो, उनखे चइबो आहे तामसी कर्ता, मतलब अशिक्षित, मतलब गंवार। हूअं प्रकृति जो अर्थ सुठो आहे, हूअं असां चवंदा आहियूं कि माण्हू सहज आहे, प्राकृत नेचुरल आहे, पर एतिरो बि नेचुरल थोड़ी थियणो आहे कि असां अशिक्षित रहिजी वञूं। तारीफ़ हुनजी कई वई आहे, वेदन में लिखियल आहे, प्रकृतिअ तव्हांखे जनम ॾिनई, माता पिता जे द्वारा तव्हांजो जनम थियो, उन खां पोइ हाणे तव्हांखे बाक़ी कम खुद करणो आहे। शिक्षा ग्रहण करणी आहे ऐं शिक्षा असली शिक्षा त अॻे हूंदी हुई गुरुकुल जी। उनमें सब विषय हूंदा हुआ, आयुर्वेद जो विषय, शरीर जो विज्ञान, भौतिक विज्ञान ऐं भौगोलिक विज्ञान, ग्रह नक्षत्रन जो ज्ञान। छो त शिक्षा माण्हूअ खे समझदार बणाईंदी आहे। हिते श्री कृष्ण भगवान शिक्षा जी महिमा पियो थो ॿुधाए कि जेको माण्हू शिक्षा ग्रहण नथो करे, पढ़ाई नथो करे, उहो गंवार, उनखे गंवार हूअं ई चइबो आहे। ऐं ॿियो चइबो आहे अनपढ़, ही अनपढ़ आहे, ही गंवार आहे। छो चवंदा आहिनि उनखे अनपढ़? उनजी कृष्ण भगवान उनखे तामसी छो थो चए? छो त अनपढ़ गंवार अशिक्षित कुछ कोन कंदो आहे। वो जड़, जीअं वण जानवर थींदा आहिनि तीअं जड़ हूंदो आहे। वो न संसार जे कम जो आहे, न खुद जे पंहिंजे कम जो आहे। त
तो बस हलंदो रहंदो आहे जड़ थी करे। ये तव्हां जड़ भरत ॿुधो हूंदो भागवत पुराण में, वो ॿाहिरां ईअं ई हलंदो हो, न उन शिक्षा हासिल कई, न संसारिक ज्ञान, न ॿियो कुझु, त वो अनपढ़ रहिजी वियो, पर भीतर सां हुनखे पंहिंजो ज्ञान हो कि मां केरु आहियां, हुनखे पंहिंजो स्वयं जो ज्ञान हो। त उहो त ॿाहिरां भली जड़ हो पर भीतर मां आत्मवान हो, प्रकाशित हो। पर ये जड़ भरत जी ॻाल्हि त अलॻि थी वई। पर जेको माण्हू सच में जड़ आहे, अंदरां बि जड़ आहे, उन जी हिते ॻाल्हि कई वई आहे कि वो तामसी आहे। वो कुझु बि कंदो त हुनखे तामसी चइबो, तामसी करता। वो वधि में वधि कंदो बि छा, हेॾां घुमंदो, होॾां घुमंदो, ईंदो वेंदो, कंहिंखां उधारा वठंदो। उधारा त हिननि वटि उधार हलंदी कोन्हे, हुनखे छा चइबो आहे, बसि वठणा ई आहिनि, ॾियणा वापसि कोन्हनि। ही उधारा कोन वठंदा आहिनि, ही चवंदा आहिनि यार ॾह रुपया त ॾिजां, बसि वो ॾिजां, वापसि ॾियण जो सिस्टम कोन्हे, उधारा न। हिकु भिखारी हिकिड़े छोकिरे खे चयईंसि, भाई छोकिरे खे चयईंसि ॾे चांहि पीअणी आहे, 20 रुपया ॾे। त हुन चयईंसि 20 रुपया, चांहि त 10 रुपये जी ईंदी आहे। त हुन भिखारी चयईंसि तूं न पीअंदे छा, मां अतिथीअ खे ज़रूर पीआरींदो आहियां महिमान खे, त 20 रुपया ॾे त ॿ चांहियूं घुरायूं पाण। त इहे ई थींदा आहिनि तामसी, करता त हूंदा आहिनि, कंहिं भिखारी खे कंहिं चयो कुझु कमु छो नथो करे, त चयईंसि कमु करे करे त मूंखे हीअ एक्सपीरियंस हासिल थियो आहे। ईअं कुझु हो कि असां फालतू न वेहंदा आहियूं, असां कमु त कंदा आहियूं न, त करता त आहिनि इहे, पर इहे गंवार करता। इन लाइ कृष्ण भगवान चयो आहे अयुक्त प्राकृत है। हाणे प्राकृत हुअं त सुठो अखर आहे, पर तॾहिं सुठो आहे, इन ॻाल्हि खे सम्झिजो। हिते छा ॻाल्हि चई वई कि पढ़ाई ज़रूरी आहे, शिक्षा ज़रूरी आहे, पर अगरि माण्हू केवल शिक्षा पढ़ाई कंदो वञे ऐं प्रकृतिअ खां दूर थी वञे, पोइ बि मुसीबत आहे। उहो नेचर खां दूर थी वञे, पंहिंजी ज़मीन खां, हवा, शुद्ध हवा खां, त पोइ वरी उन्हनि लाइ वरी वॾा वॾा सत्संग थींदा आहिनि। पोइ वरी उनखे वरी चयो वेंदो आहे कि डॉक्टर ई चवंदा आहिनि कि तव्हां थोरो वॉक कयो, तव्हां थोरो प्रकृतिअ में घुमो, तव्हां ॾाढो दूर थी अची, ॾाढा दूर हली आया आहियो, तव्हां प्रकृतिअ खां दूर, तव्हांखे आवश्यकता आहे वापसि थोरो पुठियां वञण जी। तव्हां थोरो प्रकृतिअ में वञो, थोरो पंहिंजनि सां मिलो। हे असांजा संतोष भैया आया आहिनि, इन्हनि पंहिंजो अनुभव ॿुधायो। जीअं तव्हां असांजे पाड़े में पहिरीं रहंदा हुआ, जीअं हितां विया आहिनि बेहद लॾे, विया त ॾाढा माण्हू आहिनि अलॻि अलॻि एरिया में, ॾाढो सुठो घर हिननि जो हुते ठहियल। असां वियासीं छो त पाठ रखियो हिननि जे बिल्कुलु लॻोलॻ, त हुननि जे घर वियासीं त हिननि चयो साईं अरदास आसी सां करे वञो कि वापसि अचो, छो त प्रकृतिअ खां दूर थी वियासीं, पंहिंजनि खां दूर थी वियासीं, पंहिंजनि खां, पंहिंजा यार मिट। इहा ॻाल्हि मां तव्हांखे चवंदो कोन हुअमि कि बैरागढ़ छॾे हितां हली वेंदा चूना भट्टी, गुलमोहर, बाग मुगलिया, त छा कंदा हुते वञी, यादि हितां जी ईंदव। छो त हिननि जॻहियुनि ते न पाड़े वारे सां ॻाल्हाईंदो आहे, न कुझु चहल पहल, न को उहा सिंधी ॿोली हलंदे चलंदे, न सत्संग, न दरबार, न संत भाई साहब। पर पुछी ॾिसो हिननि खां, इहो ई था चाहिनि असां वापसि मोटूं, या तरक़ी कान्हे, असांजो कुझु छॾाइजी थो वञे, कुछ छॾिजी थो वञे, क्या जाने क्या छूट रहा है, उहो बि ख़बर कान्हे छा छॾाइजी वियो पुठियां। त जेको माण्हू ॾाढो पढ़ी लिखी थो वञे, तरक़ी बि थो करे ऐं पुठियां प्रकृति छॾे थो ॾे, उहो बि ठीकु न आहे।
पर वरी इहो बि ठीक न आहे कि बिल्कुल गंवार थी वञे, जंगल में वञी वेही रहे। उहे विकसित कान्हनि। आदिवासियुनि खां थोड़ा विकसित आहिनि गांव वारा। पर गांव वारनि छा असां गांव वारा ठहण में शोभायमान थींदासीं छा? गांव वारनि खां थोड़ा शिक्षित आहिनि, विकसित आहिनि शहर वारा। शहर वारनि नगर वारा। गांव वारनि खां पोइ असां नगर वासी आहियूं, बैरागढ़ नगर वासी। इन खां वधीक स्टैंडर्ड अथव शहर वारा, भोपाल वारा। वॾियूं वॾियूं जेके सोसाइटी, वॾियूं पॉश कॉलोनी एरियास आहिनि, उन खां मथे आहिनि वरी जेकी वॾा मेट्रो सिटी आहिनि, इहे इन खां वधीक आहिनि शिक्षित ऐं विकसित। पर जंहिं ॾींहुं माण्हूअ पंहिंजी ज़मीन छॾे ॾिनी त वरी हुनखे वापसि अचणो पवंदो। असांखे कोशिश इहा करणु खपे कि असां विच में रहूं, न आदिवासी थी वञूं, न गंवार रहूं गांव वारा, ऐं न कोई हाई फाई अहिड़ा थी वञूं जो सूट ॾाढियूं मायूं 70 साले जो वार कटियल आहे, वरी जीन्स पातल आहे, पंहिंजूं सिंधी त ॼमंदो बि कोन्हे उन्हनि ते, एतिरा बि न थी वञूं। असां हुजूं विच में, ऐं असां विच में आहियूं छो त असां संत नगर में रहंदा आहियूं। असां नगर वासी आहियूं, न असां वधीक अॻियां निकिरी आहियूं ऐं न असां पुठिते आहियूं। असां ॿिन्हिनि तरफ़ जो आनंद वठी सघूं था। असां प्रकृतिअ सां जुड़ियल आहियूं। असां वटि गोर वन आहे, असां वटि समाज आहे, माण्हू आहिनि मिलण करण लाइ, सभु आसे पासे में आहिनि। ऐं असां हू बि कोन आहियूं कि एॾा हू थी वञूं हाई फाई जो पंहिंजो पाण खे न सुञाणे सघूं। ईअं बि थींदो आहे न, माई एॾो हाई फाई थी वञे, वार कटाए, मेकअप वेकअप कराए, ऐं जॾहिं आईने जे साम्हूं वञे त पाण खे न सुञाणे, हीअ वरी केरु आहे? उहो बि न। असांखे एतिरो समय बि हुजे, वॾनि शहरनि में समय कोन हूंदो अथव, हिननि खे समय कोन हूंदनि त छा सत्संग ॿुधी सघंदा? असां ॾिठो आहे न बॉम्बे में माण्हू खे समय कोन हुजे, पोइ सत्संग में अचनि। असां सत्संग करण वियासीं त कुर्सियुनि ते वेठा हुआ, ईअं वेठा हुआ ॼण भाई पूरो कलाक कढी आया ई आहिनि, असांखे कलाक हिते वेहणो आहे ऐं बसि वञिणो आहे प्रसाद वठी करे। उहो बि ॼण हुननि जो लिखियो पियो वञे, जेको शेड्यूल ठहियल आहे हुननि जो, कि हिन शेड्यूल में शामिल आहे। त जंहिंखे चिंता आहे कि हितां थी मूंखे हेॾां वञिणो आहे, पोइ ही कमु करणो आहे, उहो किथां सत्संग ॿुधी सघंदो एकाग्रता सां? पाण त ॿुधी त सघूं था न एकाग्रता सां, कोई वॾो कमु थोरी पिया था हलनि तव्हांजा, बसि वेठा आहियूं ऐं गंवार बि कोन आहियूं। त विच वारी स्थिति घुरो भॻवान खां, इहा सही मिली आहे। जिते बि आहियूं, जीअं बि आहियूं, शुक्र आहे भॻवान जो। कल्ह मूंखे के भॼन ॻाइण लाइ चयो, उते कोन ॻाए सघियमि, हिते थो ॻायां। करते हैं दाता तेरा हर पल शुक्रिया, खुशियाँ जो दी है उनका भी शुक्रिया। करते हैं दाता तेरा हर पल शुक्रिया, खुशियाँ जो दी है उनका भी शुक्रिया। हम तेरा दिया खाए, तेरा ही गुण गाए,
अभ्यास न कयो, जंहिं न शिक्षा ग्रहण कई, न कॾहिं सत्संग में वियो, न को कोई सुठो किताब पढ़ी, न सुठो संग कयई, वो जीअं आयो ओड़ो ई वियो। उन लाइ कृष्ण भगवान चयो आहे तामसी। अॻिते ॿियो लक्षण थो अचे स्तब्ध। स्तब्ध जो अर्थ आहे स्टैचू। ऐं स्टैचू जो हिते अर्थ इहो आहे कि जेको माण्हू अकड़ में बीठो हुजे। उनमें इनमें कहिड़ो फर्क़ु आहे? स्टैचू ॾिसो ऐं अकड़ वारे माण्हूअ खे ॾिसो, ॿई ईअं बीठा हूंदव, ॿिन्हिनि जो सिर कोन झुकंदो आहे। त जंहिंखे अकड़ आहे, जेको अकड़ी करे बीठो आहे, उन लाइ कृष्ण भगवान चयो आहे स्तब्ध। वो आहे तामसी करता। वो भले कुछ भी करे जीवन में, वो भले कुछ भी, पर कंदो छा? जेको माण्हू कॾहिं झुकियो कोन, उहो छा कंदो जीवन में? तव्हां नोट कजो, जेके माण्हू झुकंदा आहिनि न, उहे तरक़ी कंदा अथव। चाहे व्यापारी हुजनि या संत हुजनि, कोई भी हुजे, जेतिरो झुकंदो आहे, जेतिरो निवृत्त में ईंदो आहे, निवंदो आहे, ओतिरो ई हुनखे आशीर्वाद मिलंदी वेंदी आहे उन्हनि जी, ऐं उहो वधंदो वेंदो आहे। इहो नोट कजो तव्हां। ऐं जेको बचपन खां ई अकड़ हूंदो आहे न, क्या है, चल चल चल, बचपन खां ई हर कंहिं सां जेको उलझे, तो वो जीवन में कुछ कंदो भी कोन्हे। मजबूरीअ में कॾहिं कुछ थोड़ो कंदो भी, अगर किथे नौकरी कंदो, अकड़ जी कंदो भी, तब भी वो तामसी करता है। तामसी करता वॾो थी करे अकड़ में ई जीअंदो। ॾाढा माण्हू कंदा कुछ कोन्हनि, बस अकड़ सां ई हलंदा आहिनि। कंदा कुछ कोन्हनि, कुछ ख़ासि न, बस अकड़ ॾाढी। कुछ कम हुजे त ॿुधाइजां। उनखे कृष्ण भगवान चयो आहे तामसी आहे उहो। उनखे ॾाढा माण्हू, ज़रूर कुछ माण्हू अहिड़ा बि आहिनि संसार में जेके अहिड़नि खे पसंदि बि कंदा आहिनि, भई अकड़ में हलंदो आहे इहो। अच्छा, अधिकतर त पसंदि कोन कंदा आहिनि अहिड़े माण्हूअ खे जेको कंहिंजे अॻियां झुके न, अहंकार में जिए, पर हू पाण खे स्टैंडर्ड सम्झंदा अथव। अहिड़ा बि ॾिठा आहिनि माण्हू, छो त उन्हनि खे लॻंदो आहे असां वटि पैसो आहे, धन बि आहे, ऐं मां होशियार त आहियां ई। इहो पंहिंजो पाण खे सम्झंदियूं आहिनि ॾाढियूं। मां होशियार त आहियां ई, मूं जहिड़ो कोई आहे ई कोन, मूं जहिड़ो कमु कोई करे ई नथो सघे, मुंहिंजी सोच ॿियनि खां अलॻि आहे, मुंहिंजा वीचार अलॻि आहिनि। पोइ इहो सोचे करे उहा कंहिंजे अॻियां झुकंदी कान्हे। राम सत बि कंदी त ईअं बराबरीअ सां, हलो एतिरो त ठीकु आहे। धीरे धीरे उन्हनि खे आदत अहिड़ी पइजी वेंदी आहे जो संत ऐं ब्राह्मण जे अॻियां बि कोन झुकंदियूं आहिनि। पोइ छा उहे मायूं सुठियूं लॻंदियूं ॼण असांखे मिलंदियूं आहिनि। ॿियो ईअं पेरे पवण न, झुकण न, हरिओम बि न, बल्कि असां ई हरिओम कयूं, छो त आहे जान पहचान। त अकड़ में हीअं बस मुस्कुराए करे कंध रोॾींदियूं आहिनि। उन लाइ कृष्ण भगवान चयो आहे तामसी। वो भले कहिड़ो बि सुठो कमु छो न करे, वो तामसी आहे, तामसी करता। अरे सिर त उहो जेको झुके, पर हर कंहिंजे अॻियां बि न, आचार्य जे अॻियां झुके, जेके विद्वान आहिनि उन्हनि जे अॻियां झुके, गुरनि जे अॻियां झुके, संतनि जे अॻियां सिर झुके, छो त हुन सां इज़त घटि कोन थी वेंदी। इज़त उते घटि थींदी शायदि जिते अयोग्य माण्हू बीठो हुजे ऐं उन जे अॻियां झुकूं। कोई अयोग्य, मूर्ख, शठ, तामसी माण्हू हुजे, उन जे अॻियां झुकण पाण नुक़सानदायक आहे। उन सां त उनजो अहंकार वधी वेंदो। त झुकण उन जे अॻियां, जंहिंजे असांजे झुकण सां जंहिंखे अहंकार न थिए, उहो असां झुकण सिखूं। पोइ बि त हारे वेंदे, हाणे खणी हार ॾे, पोइ बि त मरी वेंदे न,
त हाणे मन मारड़े त उनखे चयो वियो आहे अकुड़ू। ऐं ॿियो आहे शठ। शठ जो अर्थ आहे जिद्दी, जिद, पंहिंजो ई जिद पूरो। ऐं ॿियो माण्हू भली केॾी बि सुठी सलाह ॾे पर मञणी कान्हे। ऐं पंहिंजो वीचार भली केॾो बि ख़राब हुजे पर उन ते कायम रहणो आहे, उनखे शठ चइबो आहे। ही तामसी कर्ता जा लक्षण तो ॿुधाए कृष्ण भगवान कि ॿिए जी मञणी कान्हे, भले केॾी बि सुठी सलाह छो न ॾे, बल्कि उनखे चुप कराए छॾिणो आहे, कुझु बि चई करे। ऐं पंहिंजी जेका ग़लति ॻाल्हि आहे उन ते कायम रहे कि इहो ई सही आहे, ईअं ई सही आहे, त हिनखे चइबो आहे शठ। शठ धूर्त बि चई सघिजे थो। ॿियो आहे नैष्कृतिक। नैष्कृतिक उनखे चइबो आहे पंहिंजी जीविका जो नाश करण वारो। जीविका त खपे न हर कंहिंखे, रोजगार जंहिंसां असांजी गृहस्थी हले सुठी, इहो पुरुष जो कमु आहे। जंहिंसां असांजी गृहस्थी सुठी हले, पर इनखे हीअं सम्झो, कोई वण आहे, उहो वण फल पियो थो ॾे, उनखे कटण। जेको वण छांव पियो थो ॾे, जेको वण फल पियो थो ॾे, उनखे कटण। माना जेको असांखे खाराए थो, पाले पियो थो, पोसे पियो थो, उनखे नष्ट करण। कृष्ण भगवान चए थो इहो अथव तामसी माण्हू। ऐं नज़र त अचे थो कि एॾी महिनत पियो थो करे वण कटण में, वण कटण में बि त महिनत खपे न। त कुल्हाड़ी खणी करे हणे पियो थो पंहिंजे वण खे, ऐं पोइ चए केॾा हॾ हया आहिनि, मां केॾी महिनत कई आहे, तॾहिं वञी 2-3 फल मिलिया आहिनि। उहो मूर्ख आहे, उनखे सम्झ में कान थो अचे, पंहिंजो ई नुक़सान पियो थो करे। या ईअं चऊं, उहो किर्तहीन आहे, जंहिंजी छांव में वेठो आहे, जंहिंसां उनखे रोजगार आहे, जंहिंसां उहो ईअं सम्झो वॾो को घर जो आहे, जेको सॼे घर खे संभाले वेठो आहे, पंहिंजो सुख छॾे करे ऐं सभिनि खे प्यार ॾेई वेठो आहे, सभिनि जा दुख पाण खणी वेठो आहे, ऐं हुननि खे पियो थो ॾे सभु कुझु। ऐं कोई घर जो माण्हू उनखे ई तंग करे, उनखे ई चए कि तव्हां छा कयव, त इनखे चइबो आहे नैष्कृतिक। वो पंहिंजो नुक़सान पाण थो करे। सम्झो असांजी दरबार आहे, सुठी सुंदर दरबार आहे, सॼी संगत जी आहे इहा दरबार, असां त आनंद वठंदा आहियूं। इहो वण आहे असांजे लाइ, इहा छांव ॾींदो आहे असांखे राहत ॾींदो आहे, असांखे आसरो ॾींदो आहे, आधार ॾींदो आहे। असां हिन दरबार जे करे संसार में पंहिंजो पाण खे अकेलो कॾहिं न सम्झंदा आहियूं। असां घुमी फिरी पोइ हिते पंहिंजे घर अची वेंदा आहियूं, सॼी संगत जे लाइ थो चवां। ऐं वरी इहो सभु हुअण खां पोइ असांखे अहंकार अची वञे, ऐं पोइ असां हिन दरबार जी बुराई ॿुधी अचूं ऐं वरी करे बि अचूं, उनखे चइबो आहे नैष्कृतिक। जंहिं छांव ॾिनी, जंहिं असांखे उहो ॾिनो, या उनखे ख़राब करे हली अचूं। दरबार में वञी जंहिंजे करे सुख मिले थो, उते वञी करे कचरो करे अचूं, उते ईर्ष्या ऐं द्वेष कढी अचूं, उते असां पराई पचर करे अचूं सत्संग खां पोइ। त हिनखे चइबो आहे नैष्कृतिक, ऐं उनजो नाश करण वारो, जंहिंजे करे हीउ हली रहियो आहे। भई जेको असांखे फल ॾे, छांव ॾे, उनखे त साफ़ रखबो आहे न, उनखे सुठो रखबो आहे। इहा असां सभिनी जी ज़िम्मेदारी आहे। हिन दरबार रूपी असां गंगा धाम दरबार रूपी पंहिंजे वृक्ष खे कुझु पाणी ॾियूं, कुझु रख रखाव कयूं, हिनजो ध्यानु कयूं। न त असां तामसी कर्ता थी वेंदासीं। भली तव्हां शेवा कयो पर ख़राब करे हलिया वञो त तामसी कर्ता। ॿियो आहे विषादी। विषादीअ जो अर्थ अथव विषाद करण वारो,
के माण्हू थींदा आहिनि सदाई दुख ॻोल्हे ई रहंदा आहिनि, किथां न किथां ॻोल्हे ईंदा आहिनि दुख, हर ॻाल्हि में दुख ॻोल्हे ईंदा आहिनि, छो त उहे तामसी आहिनि। तामसी माण्हू दुख ॻोल्हे ई ईंदो आहे। ससु हूंदी त नुंहं जूं ॿ टे बुरायूं कढी ॻोल्हे करे ऐं दुखी थी वेंदी, नुंहं हूंदी त ससु जूं। त जेको माण्हू दुखनि खे ॻोल्हे पियो थो, दुखनि खे कढे पियो थो, उहो तामसी आहे, विषादी, सदाई दुख। ऐं ॿियो कारण इहो बि थी सघे थो हुनजे विषाद जो कि जॾहिं कर्ता जो हिकु ॿियो अखर बि आहे अन सां गॾु, विषादी, अलस, आलसी। जॾहिं इहो आलसी माण्हू, तामसी माण्हू आलस में वेठो ई हूंदो, कुझु कंदो ई कोन जीवन में, त हिकु नीरसता ईंदी। पोइ वेठे वेठे ई सोचींदो कि मूंखे कोई पुछे नथो, मुंहिंजी का इज़त कान्हे, कुझु बि कान्हे, बसि इहो सोचे करे विषाद उत्पन्न थी वेंदो, दुख। ये सभु तामसी करता आहिनि। ॿियो आहे दीर्घ सूत्री। दीर्घ सूत्री जो अर्थ अथव, दीर्घ माना लंबो ऐं सूत्री माना योजना सम्झो, जेको लंबियूं योजनाऊं ठाहींदो आहे, या ईअं सम्झो नंढे कम खे लंबो खींचींदो आहे। जेको कमु थियणु खपे हिकु ॾींहं में, उनखे हफ़्ते ताईं खींचींदो वेंदो आहे, दीर्घ सूत्री। ये सभु आलसीअ जा ई लक्षण पिया था लॻनि, आलसी, सुस्त, कामचोर। पर तामसी उनखे ई त चइबो आहे। जंहिंखे कमु ॾिनो वञे भाई 15 मिंटे में थियणु खपे, उनखे 2 कलाक लॻाए त उनखे चइबो आहे दीर्घ सूत्री। 15 मिंटे जो कमु, मायूं बि ईअं थींदियूं आहिनि न, शायदि हिकिड़ियूं थींदियूं आहिनि 15 मिंटे वारो कमु 15 मिंटे में ई कंदियूं, हिकिड़ियूं थींदियूं आहिनि 15 मिंटे वारो कमु अधु कलाक में, ॿिए थींदियूं आहिनि 15 मिंटे वारो कमु 45 मिंटे में कंदियूं, के 15 मिंटे वारो कलाक में, के 1.25 कलाक में, के 1.5 कलाक में थींदियूं आहिनि न, इहे अलॻि अलॻि। ऐं के 15 मिंटे वारो कमु 12 मिंटे में बि करे वठंदियूं आहिनि, अहिड़ियूं बि आहिनि। तव्हांखे जेको ठहिणो आहे तव्हां ठहो, पर ॿुधायांव थो, अगरि तव्हां कम खे लंबो खींचण वारियूं आहियो त तव्हां तामसी आहियो, तामसी करता त आहियो, छो त शाम जो ॿुधाईंदा बि आहियो कि अरे ॾाढा कम कया आहिनि, अहिड़ा कम, अरे पंहिंजे घर में कई न, के ॿिए हंधि करे आया छा? तो पंहिंजो ई घर, उते कम कई, उते सिंगारे घर खे साफ़ कई, तुंहिंजो अगरि देर सां कई त तुंहिंजो टाइम वेस्ट हुयो, जल्दी करणी है त तोखे समय बचंदो। इन में पाड़े वारी खे ॿुधाइण जी ज़रूरत कहिड़ी कि मां ॾाढो कमु कयो आहे, ॾाढो कमु कयो आहे, छो त हुनखे ॿुधाइणो आहे, बसि ॻाल्हि आई आहे, है न, हुनखे ॿुधाइणो ई आहे। त दीर्घ सूत्री थींदो अथव तामसी। कृष्ण भॻवान चए थो तामस उच्यते, इहे थींदा आहिनि तामसी, इन जा लक्षण। त हिते असां रखूं था भगवत गीता जो इहो चैप्टर, वरी पोइ असां परीहं कॾहिं था मिलूं, सूमर ॾींहुं। बोल श्री कृष्ण भगवान की जय।